ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। नौशर फिरोज़ी अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जतोई जी पक्की ज़मानत मंज़ूर करे वरिती। मुर्तज़ा जतोई जे झेड़े ऐं क़त्ल केस में अॻु आर्ज़ी ज़मानत थियल हुई। आम चूंडनि दौरान झेड़े जो केस मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ते दाख़िल थियल आहे। झेड़े में ज़ख़्मी थियल बिलावल ज़रदारी फौत थी चुको आहे। ज़ख़्मी जे फौत थियण बाद केस में वधीक 302 जो कलम शामिल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नौशर फिरोज़ी अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जतोई जी पक्की ज़मानत मंज़ूर करे वरिती। मुर्तज़ा जतोई जे झेड़े ऐं क़त्ल केस में अॻु आर्ज़ी ज़मानत थियल हुई। आम चूंडनि दौरान झेड़े जो केस मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ते दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। नौशर फिरोज़ी अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जतोई जी पक्की ज़मानत मंज़ूर करे वरिती। मुर्तज़ा जतोई जे झेड़े क़त्ल केस में अॻु आर्ज़ी ज़मानत थियल हुई। आम चूंडनि दौरान झेड़े जो केस मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ते दाख़िल थियल आहे, जॾहिं त झेड़े में ज़ख़्मी थियल बिलावल ज़रदारी फौत थी चुको आहे। ज़ख़्मी जे फौत थियण बाद केस में वधीक 302 जो कलम शामिल कयो वियो आहे। नौशर फिरोज़ी अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जतोई जी पक्की ज़मानत मंज़ूर करे वरिती। मुर्तज़ा जतोई जे झेड़े ऐं क़त्ल केस में अॻु में आर्ज़ी ज़मानत थियल हुई। आम चूंडनि दौरान झेड़े जो केस मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ते दाख़िल थियल आहे। झेड़े में ज़ख़्मी थियल बिलावल ज़रदारी फौत थी चुको आहे। ज़ख़्मी जे फौत थियण बाद केस में वधीक 302 जो कलम शामिल कयो वियो।